नाज़िन सॼी सिंध जियां चूअड़ जमाली में भी सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वियो। उन हवाले सां पेश आहे आतिफ मेमण जी ही रिपोर्ट। अॼु 6 दिसंबर असां सिंधी क़ौम जो सकाफ़ती ॾियारो आहे, असांजी क़ौमी ईद आहे। अॼु असीं ॾाढा ख़ुशि आहियूं जो असांजे सिंधी चैनल ख़ुसूसन मेहरान चैनल वारनि असांजे सभी सिंधियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो आहे ऐं असां सिंधी माण्हुनि खे इहो अहसासु ॾियारियो आहे त तव्हां सभु पाण में मुतहद थियो। जेकॾहिं तव्हां मुतहद थिया त का बि धारी क़ौम तव्हां ते काबिज़ न थी सघंदी। हीअ सिंध धरती जी हिफ़ाज़त असांखे करणी आहे। हीअ सिंधी टोपी सिंधी अजरक असांजो शान आहे, इहा असांजी पहचान आहे। जंहिं धारी माण्हू जी सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक ते नज़र पवे थी त हो परे खां ई हिसिजी वञनि था। इन करे असां सिंधी माण्हुनि खे मुतहद थियणो पवंदो। अॼु के ॾींहं ते असांखे इहो वचन करणो पवंदो इन ईद वारे ॾींहं ते त असां हिकु आहियूं ऐं इनशाला हिकु ई रहंदासीं। जीअं त अॼु मेहरान टीवी जे तरफ़ां सकाफ़ती ॾियारो मिलायो पियो वञे, इन में असांखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थी रही आहे छो जो इहे मेहरान टीवी ऐं उन खां अलावा ॿिया जेके सिंधी चैनल आहिनि इन्हनि सिंधियुनि खे बेदार कयो आहे त तव्हांजी सकाफ़त अजरक टोपी आहे, तव्हां इन्हनि जी सकाफ़त खे क़ाइमु रखो। इहे ज़मीनूं, हे दरिया, हे ॿेट सभु सिंधी जी मिल्कियत आहे, इन्हनि ते दारिया क़ाबिज़ थी रहिया आहिनि। तव्हां सिंधी बेदार रहो ऐं बेदार रहो। पंहिंजी सकाफ़त जिन क़ौमनि विसारी उहे क़ौमनि तबाह ऐं बर्बाद थी वियूं। अहिड़े तरह अॼु 6 दिसंबर मेहरान टीवी ऐं उन खां अलावा ॿिया जेके सिंधी चैनल आहिनि उहो इहो ॾींहुं रखियो वियो त उहा सिंध जी सकाफ़त जे निस्बत सां असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। सभ खां पहिरीं इहो त सिंधी प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ख़ुसूसन मेहरान टीवी पारां जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे, ऐं उन प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया समेत मेहरान टीवी खे मुबारकबाद पेश कयां थो। आउं सम्झां थो हीउ जेको सिंधी मीडिया असांखे सकाफ़ती ॾियारो जो फोरम अता कयो आहे, जंहिंसां असीं इन सकाफ़ती ॾियारो मल्हाए असीं पंहिंजी सकाफ़त सां यानी समूरा सिंधवासी पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार पेश करे रहिया आहियूं। 6 दिसंबर एकता ॾियारे जो जेको एकता ॾियारो मल्हायो पियो वञे मेहरान टीवी जे सॾ ते ई मल्हायो पियो वञे। हिते चूअड़ जमाली में जेके माण्हू अॼु हिते गॾु थिया आहिनि मेहरान टीवी ऐं सिंधी मीडिया जे सॾ ते गॾु थिया आहिनि। हीउ जेको ॿेट ऐं ज़मीन सिंध जा जेके ॿेट आहिनि ऐं ज़मीनूं उन्हनि ते जेको वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे या धारियुनि जो कब्ज़ो आहे, हिन जे सिरे हेठि जेको असांखे सॾु ॾिनो वियो आहे, असांखे तमामु घणी ख़ुशी आहे त हीअ मेहरान टीवी ऐं सिंधी मीडिया माण्हुनि खे उजागर करे पई ऐं पंहिंजे सिंध जे लाइ उन्हनि खे झाकोड़ करण जी जेकी महिनत करे रही आहे। असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं मेहरान टीवी जा ऐं सिंधी मीडिया जा। मुंहिंजे ख़्याल में त अॼु हिकिड़ो तमामु वॾो ॾींहुं आहे सिंध जे माण्हुनि जे लाइ। ईद खां बि वधीक ॾींहुं आहे। सिंध जा माण्हू जेके थोड़नि हिसनि में थोड़नि ज़रड़नि में विरहायल आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो ज़बरदस्त तरीक़े सां गॾियो वियो आहे पाण में। मुंहिंजे ख़्याल में जेके सिंध जा ॿेट आहिनि या सिंध जी जेका मैदनी सूरत हाल आहे उन ते जेके कब्ज़ा आहिनि, जेका यलगार आहे, उहे सिंध जो माण्हू हिन मोर्चे ते वेही करे हिन जॻह तां वेही करे उन्हनि मसइलनि ते पंहिंजो पावर शो ॾेखारे सघे थो। असीं सिंध जा माण्हू सिंध जा वारिस आहियूं। असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, तहज़ीब याफ़्ता क़ौम आहियूं। असीं मुल्क जा वारिस आहियूं। इहो असां चिटी तरह ॿुधाइण था चाहियूं उन्हनि खे त असीं कंहिं बि सूरत में पंहिंजी सरज़मीन उन्हनि खे नापाक इरादनि जे लाइ इस्तेमालु थियणु न ॾींदासीं।